मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ही रिवायत इमाम तिरमिज़ी आंदिया सुनन तिरमिज़ी जे अंदर मुझे सोने हबीब मदीने वारे साईं जो हुजूर जी गोद में पलजण वारो हजरत उमर बिन अबी सलमा जेके रबी बुन नबी सनबो जे पाक नबी जी गोद में अची परवरिश पातिया उमर बिन अबी सलमा तो रिवायत करे त जदे इया आयत नाज़िल थी इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम अर्रिजस अहलल बैत। जदे इया आयत नाज़िल थी त मदीने वारा साईं हजरत बीबी उम्मे सलमा साइण जे हुजरे पाक में वेठा हुया। महबूबन करीमन के व अलैहि मिर्तुन मुरहनुन मिन शारिन अस्वद कारे रंग जी दासई उन मां ठयल चादर जेते कुल चित्र मुरहनुन मिन शारिन अस्वद उन जो जे सिंधी में तर्जुमो कजे न असा जे सिंध में औरतूं बर्थ भरींदियूं आहिनि जंहिंखे हुरमिचो सॾिबो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हुरमिचो ॾिठो अथव जी बर्थ भरींदियूं आहिनि हुरमिचे जो बर्थ सॾिबो आहे। मुस्तफा करीम के चादर पातल जेते हुरमिचे जे तिर्ज़ जो बर्थ भरियल वा चादर लजपाल नबी जे पाक कुलन ते आ। जेडी मल सोना हबीब अम्मा उम्मे सलमा जे उजरे में हबीबन करीमन वट इमाम हसन आयो फरमायो बच्चा हे दे आ पुटड़ा हे दे आ बचड़ा हे दे आ। इमाम हसन के पंजे साजे पासे नो विहारियूं ऐं चादर जो पलांद वराए पंजे शहजादे इमाम हसन के ढकियूं। देर में गुजरिया नंढड़ो शहजादो इमाम हुसैन आयो आ हबीबन ॿिए पासे ॾांहुं विहारियो चादर जो पलांद वराए इमाम हुसैन के भी पंजे चादर में ढकियो। थोड़ी देर गुजरिया तो सैयदा फातिमत ज़हरा नबी जी न्याणी आई आ। सोने हबीब छा कयो फजल्ललहुम बिकिसा सैयदा फातिमत ज़हरा के पंहिंजे पुठे पासे ॾऊं उन चादर में लपेटियूं। शेरे चली आयो मदीने वारे साईं उनके पंजे पासे में विहारे चादर उन जे मथा में विधी। असां जी चादर में असां हिकड़ो ही वजूद ढकजी न थो सके पर ही अब का चादर चादर हुई जे चादर में हिकड़ो मदीने वारो मीरा बियो अली सुञण जो पीरा पियो खातून अतहरा चौथो इमाम हसना पंजो इमाम हुसैना ये पंज शख्सियतूं जे हेठों आहिनि। पोइ मुंहिंजे दिल पर मोहम्मद दुआ जा हथ कया दुआ जा हथ खणी अल्लाहुम्मा हाउलाए अहलु बैती ए मुंहिंजा अल्लाह ही थई मुंहिंजा अहले बैत ए मुंहिंजा मौला हिननि खे पाक बणाए अहिड़ी पाकीज़गी ॾे जीअं पाकाई जो हक़ आहे।
उन ॾींहं खां वठी असां चवण लॻासीं पंज तन पाक ॻाल्हायो पंज तन हिकिड़े मुल्ला जी तकरीर मूं ॿुधी बैतुल्ला में अंदर काबे में मस्जिदुल हराम में गाड़ी ॾाढी दस मुल्लो तकरीर पियो करे हिकिड़े माण्हू चिठी लिखियसि वीडियो उनजी अॼु बि यूट्यूब ते नेट ते रखी अथव उन मुल्ले खां पुछियो थो करे त बराहे चवनि था सुन्नी शिया चवनि था त पंज तन पाक इहो पंज तन पाक मञणु कीअं आहे मुल्लो जवाब थो ॾिए त पंज पाक आहिनि ॿिया वरी पलीत आहिनि छा जेको चवे पंज तन पाक उहो काफ़र आहे दीन खां ख़ारिज आहे बुढ़ सम्झो था तव्हां असां भुलिजी पवंदा आहियूं यार काबे में वेठा आहिनि मस्जिद नबवी में हिते वेठा था तकरीरूं कनि इहे के ग़लति हूंदा छा असांजा सिंधी सभा जहिड़ा जिन खे ख़बर न आहे त बाबो आदम जन्नत में हो न शैतान वॾी ॾाढ़ी हुअसि पटको बि वॾो ॿधल हुयुसि निड़ ते सजदे जो निशान बि ठहियल हुयुसि बाबे आदम खे चइजी दाणो त खाइजांइ आदम चयो त रब झलियो आहे वला तक़रब हाज़िहि शजरा इन वण जे वेझो न वञो इन्नी लकुमा लमिन नासिन कसम कई चई मूंखे कसम अल्लाह जो त मां ख़ैर ख़्वाह आहियां बस दाणो खा सदी रहियो पियो आदम कॾहिं कूड़ ॿुधो ई कोन हो सो बि जन्नत में पाक जाइ ते जन्नत में कूड़ कीअं हणंदो हे सच दाणो रब फरमाए जन्नत में जा वञ ओ मिठा त असीं मदीने में अहिड़ा फोरू वेठा अथव हरम में अहिड़ा धाड़ेल वेठा अथव जेके मुस्तफा जे अंगण जो बि जन जे हया कोन्हे मन में उते वेही करे बि माण्हुनि खे गुमराह था कनि असांजा घणा माण्हू हितां वञी उन जूं तकरीरूं ॿुधी गुमराह थी आया आहिनि मां पाण हिकिड़े मुल्ला जी तकरीर ॿुधी तकरीर में पियो चवे उन वक़्त में ताज़ो इराक ते हमलो थियो हुयो अमेरिका हमलो कयो इराक ते बगदाद शरीफ ते मुल्लो तकरीर पियो करे मूं पाण कननि सां ॿुधी तुम कहते हो दस्तगीर मदद करता है दस्तगीर को बोलो अपने शहर को तो बचाए मुझा दोस्तों एड़े किस्म जा मानू एड़ियों तकरीरूं कन था असांजा मानू भुलजी था वञन अदा हे भी सच्चा हुंदा हे काबे में वेठा हे के कूड़ हणंदा छा हे के गलत गाल कंदा छा मुझा दोस्तों शैतान हुजूर जे दौर में वो हुयो या कोन हुयो साईं फरमायो तो साहबियो जेडी मन सिफुन में बियो था न सिफुन में बियो था न त कुल्हा कुल्हन में मिलाए सोढ़ा थी बियो मां दिसा जो त बकरी जे फर वांगुर नंढड़ा शैतान चेता जे विच सिफुन में बियन था जिते विथी खाली था चजो न उते अची विच में बियन था तांजे नमाज़ुन में विसविसा विजन था रसूल मुसले ते आ असहाबी सिफुन में ओडी मन शैतान जे सिफुन में बी सके तो हीर कोन हुंदो छा लगन वाला समझो मुके जवाब दियो हीर शैतान कोन हुंदो छा एड़ा मानू अज भी बैठा आहिनि जेके चवनि था जेको पंज तन मञे पंज तन पाक मञे इहो काफ़र थी वियो काफ़र हूंदे तू काफ़र हुंदा तुंहिंजा मुर्शिद ऐं अॻवान ही सुन्नी हक़ ऐं सच वारी जमायत यो पंज तन जो लफ्ज असांजो पंहिंजो ठाहियल जोड़ियल न है यो खुद मदीने वाले साईं जी हदीस में आ मुझा दोस्तों नज़लत फी हाउलाइल खम्स या आयत इनन पंजन जे बारे में लथी घणन जे बारे में लथी घणन जे बारे में हाँ वो असां पंज तन जे मञण वारा आहियूं चओ असां पंज तन जे मञण वारा आहियूं ये पंज केर आहिनि नबी नबियन जो सरदार अली वलियन जो सरदार खातूने जन्नत सारी कायनात जे औरतुन जी सरदार हसनैन जन्नत जे जवानन जा सरदार जे घर में
वेठा है यो घर घरन जो सरदार जेका बोली था गलान या बोली बोलियुन जी सरदार ये पंज तन के जमाने में आया वो जमानो जमानन जो सरदार जिते इनन जा कदम लगन न या धरती सजी धरती जी सरदार इने घर में जेको किताब नाज़िल थियो यो किताब कुरान सारी दुनिया जे किताबन जो सरदार हां को जेको इनन पंच तनन के मने थो न इन जो हिते हुते बेड़ो पार